नाज़रीन, टंडो जाम में भर पासे वारनि इलाइक़नि में भी बरसात तबाही मचाए छॾी आहे। हर पासे क़यामत बर्पा थी वई आहे। वधीक तफ़सील अज़हर लोची जी हिन रिपोर्ट में। बुढ़ी 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 वई आ सिंधड़ी बुढ़ी वई, किसी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वई, किसी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वई। तालके हैदराबाद बेराड़ी समेत ॿियनि इलाइक़नि में कुझु ॾींहं पहिरीं पयल ज़ोरदार बरसात हर पासे क़यामत बर्पा करे छॾी। टंडेजाम ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसात केतिरनि ई पोरतनि खां खेसि घर बि खसे वरिता। घरनि जूं छितूं किरण सबबि हज़ारे शहरी बेयारो मददगार वेठल। टंडेजाम ऐं आसपास वारे ॻोठनि में खाद खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो आहे। मालवंद बि सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त तालके हैदराबाद बेराड़ी में ज़राअत बि मुकमल तबाह थी वई आहे। हर पासे ॿनियुनि ॿारनि में पाणी बीठल आहे। ॻोठाणा आर्जी तौर ते खुले आसमान हेठां झूपड़ियूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां बेयारो मददगार वेठा आहियूं, वस वारा मदद कनि। ॾही पिया आहिनि, पुठि ते वेठा आहियूं। घरनि में जेको सामान सॼो किरी पियो, हेठि अची वियो। पहिरें त असां वटि कई ईंदा वेंदा वाउंटनि जे लाइ, हींअर त असां वटि केरु ई लड़े कोन थो। वधीक अपील करियूं था, महिरबानी करियो हुकूमत खे। असांजे घरनि जी हालत तमामु वेठा आहियूं बुख डुख ते। न हींअर केरु ई कोन आयो आहे, त अॻु में कई ईंदा, हींअर केरु ई कोन थो। खाधे पीते लाइ का तकलीफ़, मालवंद माण्हुनि लाइ का तकलीफ़ तव्हांखे? बाबा तकलीफ़ वग़ैरह आहे, का शइ कोन असां वटि। बुख ते वेठा आहियूं, जे माल मते कर माल मतो आहे उहो ई बुख ते साईं वेठो आहे असांजो। ऐं हिते आहे न वाउंटनि वारा पहिरीं आया, हींअर केरु अचे कोन थो। पीपी खे वाउंट ॾींदा आहियूं। असांखे ज़ुल्म लॻो पियो, असां मानी पचाइण में मजबूर आहियूं। बसि सही आहे की मथां ई बरसाति पई, पोइ यकी रही रही कचियूं वितूं आहिनि, पर कहिड़े पासे वञूं? पर असां वटि पका त कोन्हे बाबा। हाणे थियो आहे असांजो 61 किलो भॻो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॻोठाणनि सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूण ऐं DC हैदराबाद ऐं पाक फ़ौज खां फौरी तौर मदद जी अपील कई आहे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ टीवी न्यूज़, टंडोजाम।